ओ मौला वडेरो मीर मोहम्मद साईं महबूब जी लख सलवात पढ़ाई रोजेदारन के रोज़ो इफ्तार करायूं इफ्तार पार्टी थी ओ मौला अॼो को साईं जो ख़ैर वडेरो मीर मोहम्मद साहब जो ख़ैर वडेरो इल्ताफ़ हुसैन साहब नूनारी साहब जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला ए करीम वडेरो मीर मोहम्मद साईं के साईं जे सभिनी पुटनि के बचड़नि के अमड़े न्याणियुनि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला हिननि जी रोज़ी रिज़्क़ इज़्ज़त में बरकतूं गंज अता फरमा ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि हिननि जो क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा रब जे वडेरो मीर मोहम्मद साईं के दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार अज असां सभिनी जो बेड़ो तार गुलज़ार अली फुलपोटरो साईं जा बच्चा घर आबाद फरमा ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा ओ मौला जेके बेगुनाह कैद में उन्हनि खे रिहाई बेगुनाह कैदनि जी कैद माफ़ थे उन्हनि खे रिहाई अता फरमा ओ मौला सां सभिनी खे रमज़ान जा सभई रोज़ा रखण नसीब फरमा जेके बि नूनारी हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी